ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 28/5/2024। सदमेटा मेटा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार सर्व संबंध जे प्यार जी सैक्रीन हिकु मिठो माशूक खे यादि करो त बुद्धि सभु तरफ़ सां हटी वेंदी। सर्व संबंधी खे प्यार सर्व संबंधनि जे प्यार जी सैक्रीन हिकु मिठे माशूक खे यादि करो त बुद्धि सभु तरफ़ां हटी वेंदी। प्रश्न कर्माटी ठहिण जी सहज पुरुषार्थ व युक्ति कहिड़ी आहे? उत्तर आहे भाई भाई जी दृष्टि खे पको करण जो पुरुषार्थ करो। बुद्धि में हिकु बाप जे सवाइ ॿिया सभु भुलिजी वञनि, कोई बि देहदारी संबंधी यादि न अचे तॾहिं कर्माती ठहींदासीं। पंहिंजे खे आत्मा भाई भाई सम्झणु इहे पुरुषार्थ जी मंज़िल आहे। भाई भाई सम्झण सां देह जी दृष्टि विकारी ख़्यालात ख़तमु थी वेंदा आहिनि। ओम शांति। डबल ओम शांति। डबल कीअं? इहे त तव्हां ॿारनि जी ही बुद्धि में आहे। बाप बि ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। पहिरियों त बाप ते निश्चय हुजिणो खपे। छो जी इहे बाप बि आहे, टीचर बि आहे, असांजो सतगुरु बि आहे। इहे त लौकिक रीति सां अलॻि अलॻि हूंदा आहिनि। टीचर जवानी में कबो आहे, गुरु 60 वर्ष जी आयु खां पोइ कबो आहे। इहे त जॾहिं ईंदा आहिनि टई इकट्ठा सर्विस कंदा आहिनि। शिव बाप असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। चईंदा आहिनि नंढा वॾा सभु पढ़ी सघंदा आहिनि। ॿारनि जी ब्रेन सुठी फ्रेश हूंदी आहे। इहे त ॿार सम्झी विया आहिनि। नंढा वॾा सभु जीव जी आत्मायूं ज़रूरु आहिनि। आत्मा जीव में प्रवेश कंदी आहे। आत्मा ऐं जीव में फ़र्क़ु त आहे न। हिते तव्हां ॿारनि खे आत्मा ऐं परमात्मा जो ज्ञान ॾिनो आहे। आत्मा त अविनाशी आहे, बाक़ी शरीर हिते भ्रष्टाचार सां पैदा थियो आहे। उते त भ्रष्टाचार जो नाम ई न हूंदो। गायल बि आहे न, संपूर्ण निर्विकारी दुनिया श्रेष्ठाचारी ऐं भ्रष्टाचारी अक्षर आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाप ई वेही सम्झाईंदा आहिनि। ॿारनि खे सिर्फ़ु इहो पको निश्चय थी वञे कि असां आत्माउनि जो बाप असांखे पढ़ाइनि था। बाप ईंदा ई आहिनि पुरुषोत्तम संगम युग ते, त हिन सां सिद्ध थींदो आहे कनिष्ठा पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। बाबा ईंदा ई आहिनि पुरुषोत्तम संगम युग ते, हिन सां सिद्ध थींदो आहे कि बाबा असांखे कनिष्ठ खां पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। हीअ दुनिया ई कनिष्ठ तमो प्रधान आहे। हिनखे रौ नर्क चइबो आहे। हाणे असांखे वापसि वञिणो आहे पंहिंजे घर परम धाम में। हिन करे पंहिंजी खे आत्मा सम्झो। बाप आया आहिनि असां सभिनि आत्माउनि खे वठी वञण लाइ। असां भाई भाई आहियूं, इहो पको निश्चय करे वठो। इहा देह त रहंदी न, पोइ विकार जी दृष्टि ख़लास थी वेंदी। अगरि असां सभु आत्मा भाई भाई आहियूं, इहो पको निश्चय थी वञे, पोइ त इहा देह रहंदी न, पोइ विकारी दृष्टि ख़लास थी वेंदी। इहा ॾाढी वॾी मंज़िल आहे। 8 रतन बि हिन हिसाब सां ई त ठहींदा आहिनि न। आत्मा जो पाठ 8 रत्ननि जो पको हूंदो आहे। इहा मंज़िल ते ॾाढा थोरा पहुची सघंदा आहिनि। महिनत आहे। पिछाड़ी में कोई बि चीज़ यादि ई न अचे, हिनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। इहा देह बि विनाशी आहे। हिन सां बि ममत्व कढी ॾियो। पुराणा संबंध सां ममत्व न रखिणो आहे। हाणे त नए संबंध में वञिणो आहे। पुराणा आसरी संबंध स्त्री पुरुष जो केतिरो छीछी आहे न हिन दुनिया कलयुगी दुनिया जो। पुराणा संबंध जेका आहिनि स्त्री पुरुष जा केॾा छीछी आहिनि। बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो। हाणे वापसि असां सभिनि खे घर हलणो आहे। आत्मा सम्झंदा रहंदा त पोइ शरीर जो भान न रहंदो। स्त्री पुरुष जी कशिश निकिरी वेंदी। लिखल बि आहे न अंतकाल जो स्त्री सिमरन। असां सभु आत्मा भाव आहियूं। इहे असांखे पूरो अभ्यास करणो। लिखल बि आहे न अंतकाल जो स्त्री सिमरे। अहिड़े चिंतन में जो मरे, हिन करे
अंतकाल गंगा जल मुख में हुजे, श्री कृष्ण जी याद हुजे। भक्ति मार्ग में त श्री कृष्ण जी याद रहींदी आहे न। श्री कृष्ण भगवान वच चई ॾींदा आहिनि, हिते त बाप चईंदा आहिनि देह खे बि यादि न करो। हिते त असांखे बाप चईंदा आहिनि की देह खे बि यादि न करो। श्री कृष्ण बि त देहधारी आहे न। त पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा सम्झण सां पोइ असांखे ऑटोमेटिकली बाबा बि यादि ईंदा न। पंहिंजे खे आत्मा सम्झो, सभु तरफ़ सां दिलि हटाए ॾियो। सभी संबंधनि जो प्यार हिक में जीअं सैक्रीन थी वेंदी आहे न। सभिनि जो मिठो ऐं पोइ सभिनि जो माशूक बि आहे न। सभिनि खां बाबा मिठो बि आहे ऐं सभिनि जो माशूक बि आहे। माशूक हिकु ई आहे, परंतु भक्ति मार्ग में नाम केतिरा रखी छॾिया अथनि। भक्ति जो विस्तार ॾाढो आहे। यज्ञ तप दान पुण्य व्रत करणु शास्त्र पढ़णु इहे सभु भक्ति जी सामग्री आहे। ज्ञान जी सामग्री त कुझु आहे ई न। इहे बि तव्हां नोट कंदा आहियो सम्झाइण लाइ। बाक़ी तव्हांजा कागज़ आदि कुझु बि रहंदा न। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार तव्हां शांतीधाम खां आया आहियो, शांति ई हुयो न। शांति जे सागर सां तव्हां शांति जो पवित्रता जो वरसो वठंदा आहियो। हाणे तव्हां वरसो वठो था न, ज्ञान बि वठो था। स्टेटस साम्हूं बीठो आहे। लक्ष्मी नारायण इहे ज्ञान सवाइ बाप जे ॿियो कोई ॾेई न सघे। इहे रूहानी ज्ञान आहे जो असांखे रूहानी बाप हिकु ई बार अची करे ॾींदा आहिनि। इनखे चइबो बि आहे पतित पावन। रूहानी ज्ञान आत्माउनि खे ज्ञान आत्माउनि जो पीउ हिकु ई बार अची करे ॾींदो आहे। असांजो बाबा आहे ई पतित पावन। सुबुह खे ॿारनि खे वेही ड्रिल कराईंदा आहिनि। वास्तव में इनखे ड्रिल बि न चईंदासीं। बाप सिर्फ़ु चईंदा आहिनि ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। केतिरो सहज आहे। ॾिसो बाप जी यादि सदा रहे, इन जे लाइ बि असांखे अभ्यास करिणो पवंदो। श्री ॾाढे समय खां असां देहभान में रहिया आहियूं न। केतिरो सहज आहे। तव्हां आत्मा ई आहियो न। किथां खां आयूं आहियो? परम धाम खां। ईअं ॿियो कोई बि पुछंदो न कि तव्हां किथां खां आया आहियो। पालौकिक बाप ई ॿारनि खां पुछंदा आहिनि ॿार तव्हां परम धाम सां आया आहियो न। हिन शरीर में पाठ विझो। पारलौकिक बाप ई ॿारनि खां पुछंदा आहिनि ॿार तव्हां परम धाम खां आया आहियो। हिन शरीर में पाठ वॼाईंदे हाणे नाटक पूरो थी वियो। सम्झो पाठ वॼाईंदे हाणे पूरो नाटक थी वियो। आत्मा पतित ठही त शरीर बि पतित ठहियो। असां आत्मा जो परम धाम खां आयासीं पाठ वॼाइण त असांखे सुठो शरीर मिलियो। हाणे मां आत्मा बि पतित थी वई आहियां त मुंहिंजो शरीर बि पतित थी वियो आहे। हाणे बाबा असां सभिनि आत्माउनि खे ऐं असांजे शरीरनि खे पावन ठाहिनि था। प्रकृति खे बि त पावन ठाहिनि था न। आत्मा ठहींदी त ऑटोमेटिकली प्रकृति बि ठही वेंदी। त बाबा असांखे चवनि था पाठ वॼाईंदे हाणे नाटक पूरो थी वियो। आत्मा पतित थी त शरीर बि पतित थियो। सोने में ई अलॉय पईंदी आहे पोइ हुनखे जलाइबो आहे न। उहो सन्यासी माण्हू ईअं अर्थ कॾहिं न सम्झाईंदा। हू त ईश्वर खे ॼाणंदा ई न आहिनि। बाप सां योग रखो इहे महिनत मञंदा ई न आहिनि। बाप जो सिखलाईंदा आहिनि उहो ॿियो कोई सिखलाए न सघे। हिन में त प्रैक्टिकल में महिनत करणी आहे। बाप त केतिरो सहज करे सम्झाईंदा आहिनि। ॻाईंदा बि आहिनि पतित पावन सर्वशक्तिवान। हुनखे ई श्री श्री चइबो आहे न। ॻाईंदा बि आहिनि पतित पावन सर्वशक्तिवान। हुनखे ई श्री श्री शिव बाबा चइबो। श्री जो टाइटल श्रेष्ठ श्रेष्ठ ऐं श्री चइबो आहे देवी देवताउनि खे। उन्हनि खे शोभंदो आहे। उन्हनि जी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र आहिनि। कंहिंजा
देवी या देवता आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे श्री चई सघंदा आहियूं। श्री उन्हनि जी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र आहिनि। त आत्मा खे त कोई निर्लेप चई न सघे, आत्मा ई चरसी जन्म वठंदी आहे न, परंतु मनुष्य न ॼाण जे कारण अनराइटियस चई आहिनि। हिकु बाप ई अची करे सभिनि खे राइटियस ठाहींदा आहिनि। रावण अनराइटियस ठाहींदो आहे। चित्र त ज़रूरु असांजे पास आहे, बाक़ी 10 शीश वारो रावण कोई त हूंदो ई न आहे। त बाबा असांखे हर ॻाल्हि अची करे राइट ॿुधाए करे असांखे राइटियस ठाहींदा आहिनि। सत्युग में त रावण आहे ई न, इहे त क्लियर आहे, परंतु जो ॿुधण वारा हूंदा उहे चईंदा हितां जो सैम्पलिंग आहे, परंतु जो ॿुधण वारो हूंदो उहो चईंदा हितां जो सैम्पलिंग आहे। कोई थोरा ॿुधंदा, कोई ॾाढो ॿुधंदा। भक्ति मार्ग में त ॾिसो विस्तार केतिरो आहे, अनेक प्रकार जा भक्त आहिनि। कोई पहिरों खां ई पहिरों सां ई ॿुधो आहे, भॼाईंदा आहिनि। श्री कृष्ण जे लाइ बि चईंदा आहिनि भॼायो। पोइ ईअं अहिड़े श्री कृष्ण खे छो प्यारु कंदा आहियो, पूॼंदा आहियो? त बाप वेई सम्झाईंदा आहिनि श्री कृष्ण त फर्स्ट प्रिंस आहे। वैसे बि ॾिसो अॼुकल्ह दुनिया में माण्हू श्री कृष्ण जे पुठियां बि केॾो भॼनि था, केॾो हुनखे सनानु पाणी रोटी कराइण हिन में ई बिज़ी थी आहिनि। त हुननि जे लाइ त कुझु न था चवनि की इहो बि ईअं ज़्यादा कृष्ण जी भक्ति में वञंदा हो त ईअं थी वेंदो आहे। न कोई ज़्यादा कृष्ण जी भक्ति में ईंदो आहे त उन्हनि खे बि इहो सुठो लॻंदो आहे। उहे त केतिरा बुद्धिवान हूंदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि श्री कृष्ण खे बि त चईंदा आहिनि भॼायो, त हुनखे छो पूॼंदा आहियो? त बाप बि सम्झाईंदा आहिनि कि श्री कृष्ण त फर्स्ट प्रिंस आहे, उहो त केतिरो बुद्धिवान हूंदो, सॼे विश्व जो मालिक हूंदो, कम बुद्धिवान हूंदो छा? हुते उन्हनि खे वज़ीर आदि हूंदो ई न आहे, राय वठण जी दरकार ई न आहे। राय वठी करे त संपूर्ण ठहियो आहे, पोइ राय छा वठंदो? हुनखे अधु कलाक कोई जी राय वठणी न हूंदी आहे। स्वर्ग ऐं नर्क जो नाम बि ॿुधो आहे न, इहे त स्वर्ग थी न सघे। पत्थर बुद्धि आहिनि जो सम्झंदा आहिनि हिते असांखे धन आहे, महल आदि सभु आहे, हिते ई स्वर्ग आहे। जेका पत्थर बुद्धि माण्हू हूंदा आहिनि न उहे सोचंदा आहिनि हिते धन महल आदि आहे, हिते ई असांखे स्वर्ग आहे। परंतु तव्हां ॼाणंदा आहियो स्वर्ग त नई दुनिया आहे। स्वर्ग में त सभु सदगति में हूंदा। स्वर्ग न इकट्ठो थोरी थींदो। ईअं थोरी थोरा माण्हू सुखी आहिनि त स्वर्ग में आहिनि, थोरा माण्हू दुखी आहिनि त नर्क आहिनि। स्वर्ग कंहिंखे चइबो आहे, हुनजी आयु केतिरी आहे, इहे सभु बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। दुनिया त हिकु ई आहे न, नई खे सत्युग, पुराणी खे कलिक चइबो आहे। हाणे भक्ति मार्ग खलास थियणो, भक्ति खां पोइ खपे ज्ञान। सभी जीव आत्मायूं पाठ वॼाईंदी वॼाईंदी पतित थी वियूं आहिनि। हाणे बि बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सुख जास्ती पाईंदा आहियो, 3/4 सुख, बाक़ी 1/4 दुख पाईंदा आहियो। इन में बि जॾहिं तमो प्रधान थी वेंदा आहे तॾहिं दुख जास्ती ईंदो आहे। ऐं पोइ बाबा अची वेंदा आहिनि, अधु अधु थिए त मज़ो बि न रहे। मज़ो तॾहिं आहे जॾहिं स्वर्ग में दुख जो नाम निशान न रहे। मज़ो तॾहिं आहे जॾहिं हाणे संगम युग ते बि असांखे अपवित्रता जो अविद्या थी वञे। पाप समान थी करे हिन थोरे से संगम युग जे समय 21 जन्मनि जो पूरो वर्षो वठिणो आहे न, त हिन समय बि असांखे अपवित्रता जी, दुख परेशानियुनि जी अविद्या हुजणी खपे न, कि छा थींदो। बाबा असांखे चईंदा आहिनि स्वर्ग में दुख जो नाम निशान न रहंदो। मज़ो तॾहिं आहे जॾहिं असां हुन दुनिया में हलूं, तॾहिं त स्वर्ग खे सभु यादि कंदा आहिनि। नई दुनिया पुराणी दुनिया जो इहो बेहद जो खेल आहे जेके कोई ॼाणे न सघंदो आहे। बाप भारतवासियुनि खे सम्झाईंदा आहिनि, बाक़ी जो सभु आहिनि उहे अधु कलाक में ई ईंदा आहिनि। अधु कलाक में सिर्फ़ु तव्हां सूर्यवंशी चंद्रवंशी रहंदा, हुन में बि अधु त बसि असां सूर्यवंशी।
तव्हां पवित्र रहंदा, इन करे तव्हांजी आयु वॾी रहंदी आहे। दुनिया बि नई आहे, हुते एवरीथिंग न्यू, अनाज पाणी धरनी आदि सभु नयो हूंदो। अॻियां हली करे तव्हां ॿारनि खे सभु साक्षात्कार कराईंदा रहंदा कि ईअं थींदो। शुरू में बि थियो हुयो, पोइ पिछाड़ी में बि थियणो। बाबा चवंदा शुरू में बि साक्षात्कार केॾे ॿारनि खे ॾियो, अंत में बि इहे ई रंगत हलंदी। शुरू वारी नज़दीक ईंदा त ख़ुशी थींदी वेंदी। मनुष्य ॿाहिरि देश सां पंहिंजे देश ईंदा आहिनि त ख़ुशी थींदी आहे न। कोई ॿाहिरां खां हिते भई कोई ॿाहिरां में किथे मरंदो आहे त उनखे एरोप्लेन में बि उनजे देश में लाहींदा आहिनि। सभिनि खां फर्स्ट क्लास पवित्र ते पवित्र धरनी भारत आहे। भारत जी महिमा खे तव्हां ॿारनि जे सवाइ ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। वंडर ऑफ द वर्ल्ड आहे, उनखे चइबो आहे स्वर्ग। भारत जी असली महिमा छो आहे, छा आहे, छो आहे, कंहिं कारण आहे, इहे त सिर्फ़ु असां ई ॼाणंदा आहियूं। उहा वंडर ऑफ द वर्ल्ड आहे स्वर्ग। उहो त वर्ड्स ॾेखारींदा आहिनि, उहे सभु नर्क जा आहिनि। किथे नर्क जा वंडर्स, उहे सभु वंडर्स ॾेखारींदा आहिनि, उहे त नर्क जा आहिनि। किथे नर्क जा वंडर्स, किथे स्वर्ग जो वंडर। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। नर्क जे वंडर्स बि ॾाढा मनुष्य ॾिसण वेंदा आहिनि। केतिरा ढेर मंदर आहिनि, हुते त मंदर हूंदा ई न आहिनि। नेचुरल ब्यूटी रहंदी आहे। मनुष्य ॾाढा थोरा हूंदा, सुगंध आदि जी बि दरकार न हूंदी। हर हिक खे पंहिंजो पंहिंजो फर्स्ट क्लास बगीचो रहंदो, फर्स्ट क्लास फूल हूंदा। उतां जी त हवा बि फर्स्ट क्लास हूंदी। गर्मी आदि कॾहिं तंग न कंदी, सिधी बहारी मौसम रहंदी। अगरबत्ती जी बि दरकार न हूंदी। स्वर्ग जो त नाम ॿुधंदे ई मुख में पाणी अची वेंदो। तव्हां चईंदा अहिड़े स्वर्ग त असां झटि वञूं, लेकिन बाबा त न रहंदा न। अहिड़ो स्वर्ग त झटि अचे, लेकिन बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदासीं न। पर छो जी तव्हां स्वर्ग खे ॼाणंदा आहियो, परंतु पोइ बि दिलि कहंदी आहे हाणे त असां बेहद जे बाप सां गॾु आहियूं, बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। अहिड़ो चांस पोइ वरी 5000 साल खां पोइ मिलंदो न, पूरे कल्प में न मिलंदो। त बाबा असांखे स्वर्ग जी ॻाल्हियूं ॿुधाए करे उहा स्वर्ग में हलूं इहे इच्छा बि कराईंदा आहिनि। पोइ दिलि थींदी आहे अरे बेहद जो बाप त हाणे आहे। हाणे असां ख़ुदि खे बि ॼाणंदा आहियूं, बाप खे बि ॼाणंदा आहियूं, पंहिंजे घर खे बि ॼाणंदा आहियूं, पूरी सृष्टि चक्कर खे बि ॼाणंदा आहियूं न। हिते मनुष्य खे पढ़ाईंदा आहिनि, हुते देवता देवताउनि खे पढ़ाईंदा। हिते त बाप पढ़ाईंदा आहिनि न। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। केतिरी ख़ुशी हुजणी खपे। 84 जन्म बि तव्हां वटा। तव्हां ई वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणंदा आहियो कि असां त अनेक बार इहे राज्य वरितो हुयो, पोइ रावण राज्य में आयासीं। तव्हां ई वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणंदा आहियो कि असां त अनेक बार इहे राज्य वरितो हुयो, पोइ असां रावण राज्य में आयासीं। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हां हिकु जनम पवित्र रहो त 21 जन्म तव्हां पावन ठही वेंदा। हाणे बाप असांखे चईंदा आहिनि कि तव्हां हिकु जन्म पवित्र रहो त तव्हां 21 जन्म पवित्र ठही वेंदा। असां त पूरा 84 जन्म पवित्र रहण लाइ तयारु आहियूं। पवित्रता एॾी सुठी लॻंदी आहे न असांखे, तॾहिं त असां झटि पवित्र ठही वियासीं न। लेकिन ड्रामा में बाबा चईंदा आहिनि कि रावण जो बि राज्य शुरू थी वेंदो, इन करे सिर्फ़ु 21 जन्म पावन ठहिण जे लाइ बाबा असांखे वरसो ॾींदा आहिनि। हा, पोइ बि अगरि असां चाहियूं त दुनिया में जो गंद थींदो आहे, अहिड़ो गंद असां आत्मा अहिड़े गंद सां दूरि रहूं। हुन जे लाइ बि असां हाणे खां ई बाबा चईंदा आहिनि न कि मां तव्हांखे चइण में 21 जन्म, लेकिन त बि 84 जन्मनि जो वरसो संस्कार भाग्य असां प्राप्त था करूं। त असां बाबा खे जो असांखे पूरे
द्वापर कलियुग में बि कीअं कीअं जीवन जीअणो आहे उन जो बि वरसो वठी सघंदा आहियूं। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे बाप चईंदा आहिनि त हिकु जनम पवित्र ठहो त 21 जन्म पवित्र ठही वेंदव, छो न ठहींदव, परंतु माया अहिड़ी आहे भाउ भेणनि जी बि दाल न गलंदी आहे, कचा रहिजी। चईंदा आहिनि असां सभु भाउ भेण आहियूं, हुते कचा रहिजी वेंदा आहिनि। दाल गले तॾहिं जॾहिं पंहिंजे खे आत्मा सम्झे, दाल गले तॾहिं जॾहिं पंहिंजे खे आत्मा भाई भाई सम्झे, देह जो भान निकिरी वञे। इहा महिनत आहे, सहज बि ॾाढो आहे। कोई खे चईंदा ॾाढो डिफिकल्ट आहे त हुनजी दिलि हटी वेंदी, इन करे इन जो नाम ई आहे सहज याद। सहज बाप सहज ई त आहे, असां ॿारनि खे पंहिंजे पीउ खे यादि करिणो आहे, पीउ जो चयो मञिणो आहे, बसि। ज्ञान बि सहज आहे, चौरासी जे चक्कर खे ॼाणणो, पहिरियों बाप जो परिचय ॾियणो आहे। बाप जी यादि सां ई आत्मा जी जंग उड़ी वेंदी, बाप जी यादि सां ई आत्मा जी जंग उड़ी वेंदी ऐं पवित्र दुनिया जो वरसो पाईंदसीं। पहिरियों बाप खे यादि करो। भारत जो प्राचीन योग बि चईंदा आहिनि, जंहिंसां भारत खे विश्व जी बादशाही मिलंदी। भारत जो प्राचीन योग ई चईंदासीं, जंहिंसां भारत खे विश्व जी बादशाही मिलंदी। प्राचीन योग द्वारा भारत के विश्व जी बादशाही मिलती है। त बाबा चवनि था प्राचीन केतिरो समय थियो, छा लख वर्ष तव्हां ॼाणंदा आहियो, 5000 वर्ष जी ही ॻाल्हि आहे। बाबा चवंदा आहिनि 5000 साल जी त ॻाल्हि आहे न, त प्राचीन मतिलबु इहे न लाखों माण्हू चवंदा आहिनि ॾाढी पुराणी ॻाल्हि आहे। ॾाढी पुराणी मतिलबु 5000 साल जी आहे। उहो ई राजयोग पोइ वरी खां बाप सिखलाइनि था। हिन में मुंझण जी दरकार न आहे। पुछिबो आहे त आत्माउनि जो निवास स्थान किथे आहे, त चईंदा असांजा निवास स्थान भ्रुकुटी में आहे। त आत्मा खे ई ॾिसणो आहे न, इहे ज्ञान असांखे हाणे मिलियो आहे, पोइ हुते ज्ञान जी दरकार न रहंदी। मुक्ति जीवन मुक्ति खे पाए वरितो, पोइ इहे ज्ञान खलास थी वेंदो। मुक्ति वारा पंहिंजे समय ते जीवन मुक्ति में अची करे सुख पाईंदा। सभु जीवन मुक्ति में ईंदा आहिनि वाया मुक्ति। हितां खां वेंदा शांतीराम, ऐं ॿियो कोई दुनिया आहे ई न। ड्रामा अनुसार सभिनि खे मथे ई वञिणो आहे। विनाश जी तयारी थिए थी न, एतिरो ख़र्चो करे बॉम्ब्स ठाहींदा आहिनि, सो रखण जे लाइ थोरी ठाहींदा। एतिरो विनाश ख़र्चो करे बॉम्ब्स ठाहींदा आहिनि त हुते रखण जे लाइ थोरी ठाहींदा। बारूद ई विनाश जे लाइ, सत्य त्रेता में चीजियूं हूंदियूं ई न आहे। बाबा चवनि था बारूद आहे ई विनाश जे लाइ, सत्य त्रेता में त अहिड़ी चीजियूं हूंदियूं ई न। हाणे 84 जो जन्म पूरो थी वियो, असां इहो शरीर छॾे घर पंहिंजे वेंदासीं। असां इहो शरीर छॾे पंहिंजे घर वेंदासीं। दीपमाला ते सभु नया नया सुठा सुठा कपिड़ा पाईंदा आहिनि। तव्हां आत्मायूं बि नई ठहींदा आहियो। पोइ असां जॾहिं परम धाम खां हेठि ईंदासीं लक्ष्मी नारायण जे राज्य में, तॾहिं असां नया नया कपिड़ा पाईंदासीं। तव्हां नयो नयो वस्त्र असां वटि हूंदो। हीअ बेहद जी ॻाल्हि आहे। आत्मा पवित्र ठहिण सां पोइ शरीर बि फर्स्ट क्लास मिलंदो आहे न। हिन समय आर्टिफिशियल फैशन कंदा आहिनि, पाउडर लॻाए करे ख़ूबसूरत ठही वेंदा आहिनि। हुते त नेचुरल ब्यूटी हूंदी। सो हाणे असां आत्मा ई पावन ठहियूं था, शरीर भले पतिता, आत्मा पावन थी वेंदी, बाबा वटि वेंदी। पोइ सतयुग में त ईंदासीं त नयो शरीर में नई आत्मा ईंदी। केॾी चमक हूंदी न असां में, जो पूरे विश्व में फैलंदी। त बाबा चवंदा आहिनि कि हुते त नेचुरल ब्यूटी रहंदी आहे। आत्मा एवर
प्योरिटी ब्यूटीफुल ठही वेंदी आहे। आत्मा एवर प्योर ब्यूटीफुल ठही वेंदी आहे। हिते तव्हां सम्झंदा आहियो स्कूल में सभु हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। तव्हां बि पुरुषारत कंदा आहियो असां अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहूं। इहो तव्हांजो ईश्वरीय कुल आहे। पोइ हूंदो सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो। तव्हां ब्राह्मणनि में राजा ई न आहियो। इहा असांजी फैमिली आहे। पोइ सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो ईंदो। असां ब्राह्मणनि में राजा ई न आहे। हाणे असां संगम ते आहियूं। कलयुग में हाणे राजा ई न आहे। भल कोई राजा ई रहिजी बि वेंदी, निकिरंदी कॾहिं बाबा चईंदा आहिनि भल कोई राजा ई रहिजी बि वेंदी आहे, निल न थींदी आहे राजे। हाणे बि ॾिसो काथे काथे त भले राजा ई हले थी, लेकिन हाणे सभु तरफ़ ऑलमोस्ट गवर्नमेंट बि आहे न। भले काथे काथे राजा रानी बि हूंदा आहिनि, लेकिन सतयुग जा महाराजा महारानी हुते त कोई गवर्नमेंट न हूंदी, कौरव गवर्नमेंट। हुते त ॿई आहिनि थोरा थोरा। हाणे त इहे ठहिण जे लाइ पुरुषारत करो था। ॾिसंदासीं असां आत्मायूं भाव आहियूं। उहो असांजो हिकु बाप आहे। असां सभु कीअं ॾिसंदासीं कि सभु आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, उहो मुंहिंजो बाप आहे। बाप चईंदा आहिनि हिक ॿिए खे बाबा ॾिसो। टियों नेत्र ज्ञान जो त मिलियो आहे न। तव्हां आत्मा किथे निवास कंदा आहियो? आत्मा भाई पुछंदो आहे आत्मा किथे रहंदी आहे। असांखां आत्मा भाई पुछंदो आहे कि तव्हां आत्मायूं किथे रहंदा आहियो? त चईंदासीं कि हा हिते मां ब्रुकुटी जे विच में रहंदी आहियां ऐं मुंहिंजो असली घर परमधाम में आहे। मुंहिंजो असली पीउ शिव बाप आहे। हीअ त कॉमन ॻाल्हि आहे। हिकु बाप जे सवाइ कुझु बि यादि न अचिणो। पिछाड़ी में त शरीर बि ईअं बाप जी यादि में ई छुटे। पिछाड़ी में त असांखे हाणे कई अभ्यास अहिड़ो करिणो आहे, कर्म क्षेत्र में शरीर जे भान में आयासीं, पोइ वापसि विदेही। पिछाड़ी में त असांखे पिछाड़ी में त शरीर बि ईअं ई बाप जी यादि में छुटे। जे शरीर आहे ई न, मां आत्मा हिन में वेठी आहियां, शरीर आहे ई न। जीअं ई कुझु ईअं इंसिडेंट थींदो, मां आत्मा बाबा वटि हली वेंदमि, शरीर जली वेंदो। बसि इहे असांखे इहे बि न करिणो शरीर जली वेंदो न। बसि मां त शरीर सां न्यारी थी करे इंतज़ारु थी करां कॾहिं समय ईंदो ऐं असां बाबा सां गॾु परमधाम में हली हलंदासीं। त जेतिरो असां सभिनि तरफ़ सां न्यारो हूंदासीं न, ओतिरो असां बाबा जी यादि में बि रहंदासीं। त जीअं ई समय ईंदो ऐं बाबा जी यादि में शरीर छुटिजी वेंदो। ये प्रैक्टिस पक्की करणी आहे। अच्छा मीठी मीठी सिखने जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सत्युग में फर्स्ट क्लास सुंदर शरीर प्राप्त करण लाइ सत्युग में फर्स्ट क्लास सुंदर शरीर प्राप्त करण लाइ हाणे आत्मा खे पावन ठाहिणो। सत्युग में फर्स्ट क्लास सुंदर शरीर वठण लाइ हाणे पंहिंजी आत्मा खे पावन ठाहियो। कट उतारे ॾियणी आहे। आर्टिफिशियल फैशन न करिणो असां त ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करण सां कट बि उतरी वेंदी, आत्मा बि बेदाग हीरो ठही वेंदी। पोइ शरीर बि असांखे तंदुरुस्त निरोगी मिलंदो। आर्टिफिशियल फैशन न करिणो आहे। ॿियो आहे एवर प्योर ठहिण लाइ प्रैक्टिस करणी आहे।
असांखे एवर प्योर ठहिण लाइ, सदा प्योर रहण लाइ असांखे प्रैक्टिस करणी आहे कि असां हिन बाप जे सवाइ ॿियो कुझु बि यादि न अचे। एवर पवित्र ठहिण लाइ असांखे कहिड़ी प्रैक्टिस करणी आहे, हिकु बाप जे सवाइ ॿियो कुझु यादि ई न अचे। ये देह भी भुलिजी वञे, भाउ भाउ जी दृष्टि नेचुरल पक्की थी वञे। भाउ भाउ जी दृष्टि नेचुरल पक्की थी वञे। वरदान, शुभ भावना शुभकामना जी सहयोग सां आत्माउनि खे परिवर्तन करण वारा सफलता मुहूर्त। शुभ भावना शुभकामना जे सहयोग सां आत्माउनि खे परिवर्तन करण वारा सफलता मुहूर्त। जॾहिं कहिड़े बि कार्य में सर्व ब्रह्मण ॿार संगठित रूप में पंहिंजे मन जी शुभ भावना शुभकामना जो सहयोग ॾींदा आहिनि। जॾहिं कहिड़े बि कार्य में सर्व ब्रह्मण ॿार संगठित रूप में पंहिंजे मन जी शुभ भावना शुभकामना जो सहयोग ॾींदा आहिनि सर्व खे, त हिन सहयोग सां वायुमंडल जो किलो ठही वेंदो आहे जो आत्माउनि खे परिवर्तन करे छॾींदो आहे। हिन वायुमंडल जो जॾहिं असां शुभ भावना शुभकामना कंदा आहियूं त हिन सां हिकु वायुमंडल ठही वेंदो आहे, सहयोग जो किलो ठही वेंदो आहे जो आत्माउनि खे परिवर्तन करे छॾींदो। त हिन सहयोग सां वायुमंडल जो किलो ठही वेंदो जो आत्माउनि खे परिवर्तन करे छॾींदा। त बाबा चईंदा आहिनि जीअं 5 उंगलियुनि जे सहयोग सां केतिरो बि वॾो कार्य सहज थी वेंदो आहे, ईअं हर हिकु ब्रह्मण ॿार जो सहयोग सेवाउनि में सफलता संपन्न ठाहे ॾींदो आहे। जीअं 5 उंगलियुनि जे सहयोग सां केतिरो वॾो कार्य सहज थी वेंदो आहे न, ईअं ई असां हर हिकु ब्रह्मण जो सहयोग सेवा में सफलता संपन्न ठाहे ॾींदो। सहयोग जी रिज़ल्ट आहे सफलता। सहयोग जी रिज़ल्ट छा आहे? सफलता। स्लोगन आहे कदम कदम में पदमनि जी कमाई जमा करण वारा ई सभिनि खां वॾा धनवान आहिनि। कदम कदम ते पदमनि जी कमाई करण वारा ई सभिनि खां वॾा धनवान आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।